भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर एलईडी। हे एवरीवन, आई होप तव्हां मज़े में आयो। मां इंद्र विनज़ारी ऐं तव्हां ॾिसंदा सिंधियानिज़म। असांजी अॼु जे वीडियो जो टॉपिक आहे असां सभिनी जी जाम सारी मेमोरीज़ जुड़ियल आहिनि ऑटो सां ऐं ऑटो वारनि सां। बाय द वे, इट्स नॉट ऑटो, इट्स ऑटो सां ऐं ऑटो वारनि सां। कंहिंजा सुठा एक्सपीरियंसिस हूंदा त कंहिंजा चवण जो मतिलबु आहे त हर तरह जा ऑटो वारा मिलंदा आहिनि। मोस्ट ऑफ द टाइम त मिलंदा ई न आहिनि। ऑटो करे माण्हू अधु सां ई निकिरी वेंदो, पर ऑटो वारो न बीहंदो आहे। पर बाय चांस जाम देरि ॻोल्हण खां पोइ मिली वियो ऐं तव्हां ऑलरेडी लेट थी चुका आहियो त कॾहिं कबार अहिड़ो मिली वेंदो आहे। भैया स्टेशन। थोड़ा जल्दी करो भैया। चलो जल्दी भैया, स्टार्ट करो। भेण, तकड़ जो कम शैतान जो तो सुबह सुबह तकड़ न कयो। प्रॉपर स्टेशन वञणो आहे? हाँ, प्रॉपर स्टेशन। जल्दी हलो भाई। ठीक है। लेट थी भैया। जय गजानंद। तो वरी कॾहिं कॾहिं हिकदमि ऑपोज़िट, मतिलबु धूम पिक्चर जो ऋतिक रोशन निकिरी ईंदो आहे। भाऊ हद था कयो, हद। मथे महीने हरिद्वार जो प्रोग्राम आहे फैमिली सां। सोचा थो फ्लाइट जूं टिकटूं कैंसिल कराए तव्हांखे गॾु वठी वञा। ऑटो में वञिणो हूंदो आहे त हमेशह एडजस्टमेंट करे वञिणो पवंदो आहे। मतिलबु शेयरिंग में वञो त सोड़ में एडजस्टमेंट करणी आहे, मीटर ते वञो त पैसनि में थोरी एडजस्टमेंट करणी पवंदी आहे। पर हिन भाई साहब जी कुझु अलॻि ई एडजस्टमेंट आहे। भाजी मार्केट हलणो आहे घणा? 40। 50 में वेंदा आहियूं भाऊ। हाँ, 50 में वेंदा आहियूं असां सभु। दादा घुमी हलणो पवंदो, 40 लॻंदव। अरे लंबू गॾु आहे, इन करे मां 50 चांव। एडजस्टमेंट करे करे हलणो पवंदो असांखे। दादा एडजस्टमेंट छा जी? बजण आयो न, केड़ा छॾण आयो? एडजस्टमेंट वारी केड़ी? दादा नहीं बी एडजस्टमेंट आहे। 50 वठो तव्हां, नहीं बी एडजस्टमेंट आहे, मूंखे कराइणी पवंदी नहीं बी एडजस्टमेंट। अरे दादा केड़ी एडजस्टमेंट? तव्हांखे जीअं वेहणो आहे जीअं वियाणो आहे विहारियोसि न भली। हिते माण्हू पोयां 4-4 ॼणा वेंदा आहिनि, तव्हां 2 ॼणा आराम सां वेंदो, जीअं खपेव वियो। मूंखे 40 खपनि पंहिंजा। ठीकु आहे, ॾिसांसि थो। गिनी चओ भाऊ। 50 चयो मां नथो मञे, चए थो 40 ॾे जीअं खपे वे। ॾिस कयूंसि था। अरे भाऊ ख़बर आहे न वेही सघंदुमि। अरे भाऊ चयो मां कोने जगह नथो वेही सघां, कंध में सूर थी वेंदो। चयो मां 50 वटि एडजस्ट नथो करे खोलेसि। अरे ओ भाऊ छा इहो? छा आहे माना? तोखे मां पहिरियों चयो 50 वठि, न त एडजस्टमेंट कीअं थींदी? मुंहिंजी छा छित फाड़ींदो या पोइ? गिनी तूं कमु कर, मुंडी सिधी करे पाण ई फाड़ी पव। असां कोरट बि कुझु न करे सघंदी। वे हल। दादा मां चवां थो फाटो मां छॾींदोमांव न तव्हांखे। तूं छा चयो राजा? 40 वठि कीअं बि वियो? तोखे मां चयो न 50 वठि, असां एडजस्ट कयूं था। दादा चओ न फाटी पवंदो। दादा हेठि मुंडी हेठि करायोसि। मां 50 वठां त मुंडी हेठि करायो, जल्दी कयो। 50 वठंदे वठाओ त मुंडी हेठि चोस करे। गिनी हेठि कर, मुंडी हेठि कर। बाय द वे, पनौती त किथे बि लॻी सघंदी आहे ऐं कंहिंखे बि लॻी सघंदी आहे, पर अहिड़ी पनौती। कल्याण थोरो जल्दी हल। रफीक छा थियो भाई? दादा कॾहिं थियो न आहे ईअं। 2 मिंट खाली। हाँ अरे भाई ॾाढी गर्मी थी थिए यार तुंहिंजे ऑटो में। छातो करे मनाइयो छा आहे? दादा मां कयो। दादा तव्हां वटि त कंहिं कयो? दादा असां भाभीअ मां उते ई वेठा, तव्हां चढ़ियो बंदि थियो आहे। लव मिंट ॾिसो, लव वेट।
बेटो है भाभी मां उते ही बैठा हूं ता चढ़ो ता तो बंद हो दे ता लाओ तो चालू तो थे मतलब तुझे ऐसा मतलब पनौती है मां जस्ट गाल तो क्या कि भाभी मां उते ही आई हूं तवाए करे गाल थी थी घड़ी घड़ी भाभी ए मां ये छा लगा भाभी तो सां या मुसां छॾियोसि न हाणे हलूं हाणे जल्दी छा करणो हाणे दादा ताए सामू आ गाल पर एक आइडिया अथड़ो मतलब मां दुनिया जी कहिड़ी बि कुंड में वही रहंदुमि कहिड़ी बि किथे बि वही रहंदुमि पर हिकु जॻह अहिड़ी आहे जिते वेहण मां हर किस बर्दाश्त न कंदुमि नेवर मतलब कुछ भी थी वञे मां मतलब अर्थ खां वठी करे मार्स ताईं पंधु हली वेंदुमि पर हिन जॻह ते मां न वेंदुमि बिल्कुल भी न अरे तू उते वेही रहियो जीजाजी वेंदो कि न तू वेंदे अरे साईं ॻाल्हि था कयां मां अॻियां थो कयां जीजाजी वो ॿाहिरि आहे वेंदो तव्हां वियो अरे तू उथो ॿाहिरि अच तूं साईं ॿाहिरि साईं मां अॻियां थो कयां वेठो हुजे तव्हां वियो सम्झंदा कयो ॿाहिरि अॻियां वेही रहंदो अरे वरी पे हल अॻियां वे हल अरे पप्पा छा हलो अॻियां वे अरे जीजाजी वञनि था या जीजाजी वञनि था अचो अचो वेहो छॾे अचो जीजाजी स्टेशन ते हलो होॾा वे द्रविन मां वेंदो अरे वेहो हेॾा यार वेठो आहे न साईं होॾा वे हलो होॾा वे वेहो वेहो पापा मां नथो ला तानी जो अरे वे हलो ते जीजाजी छॾे अचणो वे अच अरे अरे सामान केरु खणंदो वो सीट है वो पापा वेहणी सीट है तो बना के देना उनके ठाए दी जल्दी भाई सीट यार वो सीट ही अरे नहीं सीट ठाए तो नहीं तू अच्छे वे वे वांदो ना अरे पापा ता मनो ना ता सब बनो अरे वे यार तो के चयो मां वे मां हला तो मां फ्री कोन बैठा अरे लथी तो वे हलो हलो साईं हलो ता ऑटो ला साईं ता आराम सां वे एकदम अरे मां वेठो आहियां साईं मां वेठो देरवेन तू थोड़ो हेठ की जीजाजी ये टंग रखण दे तो वे सा साईं मां वेठो आहियां अरे वे देरवेन तू हेठ थी आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी अगरि पसंदि आई त प्लीज़ लाइक कयो कॉमेंट एंड डू शेयर इट विथ योर फैमिली फ्रेंड्स एंड अञा ताईं जंहिं सब्सक्राइब न कयो आहे प्लीज़ सब्सक्राइब कयो त मां जंहिं महिल बि न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन ईंदो Also this video is powered by Green Surfer LED. So this Diwali if you are looking for any LEDs for your home, go for Green Surfer LED. New video जल्दी ईंदी till then bye bye take care जय झूलेलाल. नए भारत की नई रोशनी ग्रीन सर्फर